पाण कॾहिं गौर सां ॾिसंदासीं त पंहिंजे इर्द गिर्द केतिरा ई माण्हू मिलंदा पाण खे, उन्हनि जूं छड़ियूं पियूं पवंदियूं, ॻाल्हाईं था पिया गोड़ कमसान, हुते वेही हुते वेहंदा, हुते वेही हुते वेहंदा, ऐं पोइ महसूसु कराईंदासीं कि असीं आहियूं त हीउ इदारो आहे, असीं आहियूं त हीअ पार्टी आहे, असीं आहियूं त हीउ समाज आहे, असीं आहियूं त हीअ लाइब्रेरी आहे, असीं आहियूं त हीउ स्कूल आहे, असीं आहियूं त हीउ अस्पताल आहे, असीं आहियूं त हीउ हुकूमत आहे, असीं न हूंदासीं कुझु कोन हूंदो। छा वाकई ईअं आहे? मां आहियां तव्हांजो हैदर मल्हां ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल बदाम। दोस्तो, पाण पंहिंजे इर्द गिर्द सवें न हाणे हज़ारे माण्हू ॾिसूं था जेके पाण खे इहो महसूसु कराइनि था त असीं न हूंदासीं, काइनात न हूंदी, दुनिया न हूंदी, सभु शयूं जेके आहिनि उहे फना थी वेंदियूं। हा, इहा जेका नफ़्सियात आहे, इहा फोक विस्डम जे करे माण्हू वञे थो ऐं पुछा करे थो, ॾिसे थो त हिकिड़ो पखी आहे सिंध में जंहिंजो नालो आहे टीटियर पखी। टीटियर पखी तमामु नंढड़ो कदु थिएसि थो, सरणियूं ॿ डिघियूं टंगूं थियनि थियूं। उन बाबति इहो फोक विस्डम आहे त उहो राति जो टाइम जेॾी महिल थींदो आहे त उहो पंहिंजा पुठा फोड़े ॿ सरणियूं टंगूं मथे करे सुम्ही रहंदो। कंहिं पखीअ खां पुछियो त तूं ईअं छो थो करीं, तूं लेटी सिधो थी सुम्ही बि सघीं थो, त ॿ टंगूं मथे करे छो सुतो पियो आहीं? त हुन जवाबु ॾिनो त जेकॾहिं मां टंगूं हेठि कंदुसि त आसमान ई धड़ाम सां किरी पवंदो ऐं ज़मीन बर्बाद ई तबाह थी वेंदी। त फोक विस्डम जो इहो ख़्यालु आहे त टीटियर पखी जी जेका इहा नफ़्सियात ठाही वई आहे त इहा आसमान किरी पवंदो, धड़ाम सां आसमान किरी पवंदो, ज़मीन तबाह बर्बाद थी वेंदी। इहो पंहिंजे इर्द गिर्द जेके माण्हू आहिनि उनजी नफ़्सियात उन टीटियर पखी जहिड़ी आहे। ऐं उन टीटियर पखीअ जी जेका ॿोली आहे, जेको उनजो आवाज़ु आहे, उहो एॾो तेज़ हूंदो आहे जो किलोमीटर ते तव्हां उनखे ॿुधी सघो था। टिंग टिक टिंग टिक करे लफ़्ज़ पंहिंजो आवाज़ु कढे थो ऐं किलोमीटर 1.5 किलोमीटर ते हुनजो आवाज़ु तव्हां ॿुधी सघो था। ऐं उहो उन में को वक़फ़ो न हूंदो आहे, उहो मुसलसल उनजे आवाज़ु जेको आहे उहो पड़ा कंदो तव्हांखे सुबुह जे टाइम ते या राति जे टाइम ते, शाम जे टाइम ते तव्हांखे मिलंदो। अहिड़ा माण्हू टीटियर पखी जहिड़ी नफ़्सियात रखंदड़ माण्हू जेके घणो ॻाल्हाइनि ऐं पिया टेक 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 कॾहिं किलोमीटरनि ते उन्हनि जा आवाज़ हुजनि, उहो असांखे महसूसु कराइनि त उन्हनि जे हूंदे ई सभु कुझु आहे, उनजे हूंदे पार्टियूं आहिनि, उनजे हूंदे इदारा आहिनि, उनजे हूंदे हुकूमतूं आहिनि। दरहक़ीक़त उहा ई नफ़्सियात आहे जेका फोक विस्डम चवे थी। कंहिं टीटियर पखीअ जे ॿिनि टंगुनि हेठि करण सां आसमान किरी कोन पवंदो, इहा ज़मीन जेका आहे उहा भस्म कान थींदी, ऐं कंहिंजे वञण सां हीअ जेका काइनात आहे उहा बीह न रहंदी। दुनिया जा अज़ीम माण्हू, बासलाइत माण्हू, तमामु वॾा आलम माण्हू हीअ दुनिया छॾे विया, तॾहिं बि दुनिया हले पई, इदारा हलनि पिया, समाज रड़े पियो, अॻिते वधे पियो। त इन्हनि माण्हुनि जे जेके टीटियर पखी जहिड़ी नफ़्सियात रखंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि जे घेरे मां निकिरो, बासलाइत माण्हुनि खे अॻियां खणी अचो।